पई खणे पसा त ॾाॾे इब्राहिम जो पटको खणी अचूं त उतर खे मेड़ विझूं पोइ पाणी ॾींदो। मेकू ॾाॾे इब्राहिम जो पटको त कफन में पूरो थियो। आदि इन्हीअ के बि उन मां कफन ॾिनो हो। हा ॾाॾा साईं, इहो ई वसीलो आहे, इहो ई दर्द जी दवा कंदो। ॾाॾा, राति सभिनी खे गॾु करे सभिनी खे ॿुधायो त पाणी उॿारे पीअनि। दादा, मां तो चवां थो का कच्ची ज़मीन कोले उनमें खूह खोटियूं मन को पानी निकिरी पवे। हा पुट, ये हज़ारे जतन कया था पर किथां बि उम्मीद जो ढक ॿुधाए मिलियो। बस ये ही मरंदा रहियासीं। बेबस ॿार उठनि बि छॾिया आहिनि। हयातीअ खां वधीक ॿी कहिड़ी शइ आहे अम्मा? मामा सभु चवनि था पंहिंजा कख छॾणु मेणो आहे, ऐब आहे, पंहिंजो देश छॾणु। चंद घणनि जो सुकून वठो था पर अॻिते बि जेको इंसाफ़ ऐं अदल करण वारो आहे वो कॾहिं बि माफ़ न कंदा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।